नाज़रीन कहिड़ा हाल आहिनि? ठीकु आहियो? त भई ठीकु आहे नाज़रीन। तव्हां हे ॾिसो, असल में शिकारपुर में मुंहिंजे ख़्याल में टियों चौथों ॾींहुं आहे उन खां वठी करे ही जेको तूफ़ान आहे मां तव्हांखे ॾेखारियो कि तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु ई मतिलबु थोरो आउट साउट निकिरी आया आहियूं असां ज़मीन ते। त मतिलबु टियों ॾींहुं आहे एतिरो छा ॿुधायां तव्हांखे, ईअं लॻे थो बसि पाण भालू थी विया आहियूं। बसि इहो हिन बि मौसम ऐं हालात में जेको सोचो तव्हांखे थोरो ॾेखारियूं असां पंहिंजी हालत भले कीअं बि हुजे ऐं जेको तव्हांखे तूफ़ान गागा कयूं तव्हां ॾिसी सघो था। इसलिए ज़मीन आहे परियां ईअं काफ़ी तमामु घणो जेको आहे उहो तूफ़ान आहे शिकारपुर में टियों चौथों ॾींहुं आहे मतिलबु हली रहियो आहे। पोइ सोचो तव्हां दोस्तनि खे जेको आहे ॿुधाईंदा हलूं। ॾिसो तव्हां वण जेके आहिनि बिल्कुलु मतिलबु ईअं लॻे थो माना ॼाण भॻा टुटा। असल में थोरो साइड थियूं ईअं न थियो जो पोइ वरी मथियां अची वञनि। हीअ बैठक आहे हल्की। अच्छा मुंहिंजे ख़्याल में आवाज़ बि हींअर क्लियर कोन ईंदो हूंदो। पोइ थोरो जेको आहे सो जीअं तूफ़ान घटि थिए त पोइ वरी तव्हांखे डिटेल वधीक ॿुधाईंदुसि। तव्हांखे जेको ॿुधायो त तूफ़ान जीअं थोरो घटि थींदो तव्हांखे ॾेखारींदुसि। हीअ पोयां हीअ ॾिसो बिजली जो खंभा आहिनि, मतिलबु हीअ भॼी पिया आहिनि ऐं कुझु किरी पिया आहिनि। ऐं जेको आहे सो उहो तारूं तव्हांखे नज़र ईंदियूं हूंदियूं, उहे तारूं बि बिल्कुलु किरी पियूं आहिनि। हींअर कुझु जेको आहे सो तूफ़ान घटि आहे। पहिरियां त माना ईअं लॻो सभु बालू थी विया हुआसीं, ईअं लॻो जानवरनि में को इंसान में फ़र्क़ु न पियो लॻे, सभु हिकु जहिड़ा थी विया हुआ। सो तव्हांखे ॿुधाईंदो हलां ऐं जेको आहे सो अलाह पनाह ॾींदो जेको आहे सो इहे तूफ़ान वग़ैरह ईंदा रहंदा आहिनि। ऐं हेॾां अगरि तव्हां ॾिसो पोयां बि साम्हूं लाइन सां बिल्कुलु ई जेकी बि बिजली लाइन आहे सभु माना तूफ़ान में किरी पई आहे, ॾही पई आहे। सो अलाह पनाह ॾींदो।